भानाई साहब के तो स्टेज ते अचन ऐं दावत खिताब पेश करें। इश्क असां वटि आराई जीअं आयो झोल भरे कोई कीअं करे। इश्क असां वटि आराई जीअं आयो झोल भरे कोई कीअं करे। नेठा नेण पिरीअ जा ईअं जीअं रण में रात ठरे कोई कीअं करे। प्रोग्राम जा मेहमान ख़ास मुझा साईं अब्दुल्ला मल्ला साहब, साईं तुफेल चांडी साहब, भा अमीर महेंद्रो, हिन शानदार तकरीब जा मुंतज़मीन साईं सैयद अकबर शाह, रमज़ान महेंद्रो साहब, डॉक्टर यूसुफ खासकेली साहब, फाजिल मोहम्मद बश्क, मूसा गडायल अयाज निमण दिलबर शाह, सिंध जे निहायती हाकारे हुक्मरान शहीद दोदे सुमरे जे अंगण में गॾु थियल मुंहिंजा साथी, मुंहिंजा भाइरो, मादरे वतन सिंध जा वारसो हक़ मौजूद जिए सिंधु देश जी साईं जीम सही। सच पुछो त मूंखे प्रोग्राम में देर सां अचण ते निहायती अफ़सोस थियो त हेॾी वॾी शानदार तकरीब में आऊं साईं अब्दुल्ला मल्ला, अमीर महेंद्रे ऐं ॿियनि दोस्तनि जे ख़्यालनि ॿुधण खां रहिजी वियसि। मूंखे हिन ॻाल्हि जो ॾुख आहे, पर कॾहिं कॾहिं किन हादसनि ऐं हालतुनि जे करे वक़्तु जेको आहे उहो पंहिंजे रस में न रहंदो आहे। सो उन जे लाइ आऊं मुंतज़मीन खां अॻु वाटि माज़रत करे चुको आहियां। पर हिन माहौल में ऐं हिन इलाइक़े में जिते हाणे बि ईंदे ईंदे रोड जी नाक़स हालत ते मूंखे अफ़सोस थी रहियो त जॾहिं पाड़ेसरी असांजो मुल्क जिन जो नालो वठण बि हिन मुल्क जे अंदरि वॾो मसइलो आहे, उनजी सरहदी इलाइक़ो आहे असांजो। उते पाणीअ खां वठी सियाहत ताईं ऐं सफ़र जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। तारीख़ी माग मकान हुजनि, असांजे ई सिंध जो तारीख़ी हिसो रहियो आहे, पर उतां जे माण्हुनि खे हाणे उठनि ते या भगल टुटल हिन रोडनि ते सफ़र करणो पवंदो पवे, छो जो हिकिड़ी आज़ादु ऐं बावकार मुल्क क़ौम जो मुल्क आहे। असां अॼु बि पंहिंजे शहीदनि ते या पंहिंजे तारीख़ी जायुनि ते, मागनि मकाननि ते निहायती हिकिड़ी अहिड़ी ॾुखी सूरत हाल मां गुज़री पहुचूं था जो पहुचंदे पहुचंदे हिकु त वक़्तु घणो ज़ाया थी थो वञे, मुंतज़मीन खे बि परेशानी जो बोझ चढ़ंदो पवे ऐं गरोगर जेको आहे उहो आयल महिमाननि खे बि मुश्किल मां गुज़रणो थो पवे। बहरहाल अकबर शाह खे, प्रेस क्लब सीराणी जे दोस्तनि खे शाबाश ऐं दाद ॾियनि थो जिन सकाफ़त ते पंहिंजे हिन ॾियारे जी निस्बत सां हीअ शानदार क़िस्म जी कचहरी मचाई। ऐं पाण दोदे सुमरे जे अहाते में बीठा आहियूं। हिकिड़ो दोदे सुमरे जा रवायती ॾियारा ऐं मेला थींदा आहिनि जिन में बंद दायरे जे अंदरि गुफ़्तगू करण ते मजबूर माण्हू खे कयो वेंदो आहे, पर तव्हां हक़ीक़ी माना में हितां जे शऊर खे गॾु करे सिंध जी सकाफ़त सां, सिंध जी तारीख़ सां, सिंध जे तहज़ीब ऐं तमदुन सां मोहबत करण जी ऐं इज़हार जी आज़ादी जो बहितरीनु हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो, जिते मूं साईं तुफेल जी आख़िरी तक़रीर पिए ॿुधी ऐं जेके साईं मुफ़ीद क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं उहे तव्हां ऐं असां सभिनी जे लाइ रोशन राह आहे। मुंहिंजा साईं, सकाफ़त का बीठल शइ न आहे, सकाफ़त वहंदड़ दरिया आहे। उन में ज़माने सां गॾु गॾु तब्दीलियूं अचनि थियूं, नयूं नयूं शयूं उन में एड थियनि थियूं। हिकिड़ियूं शयूं पंहिंजो
वक़्तु पूरो करे वञनि थियूं वरी ॿियूं शयूं हुन में दाख़िल थियनि। सिंध जी सकाफ़त बि ईअं सदियुनि खां वठी पंहिंजो हिकिड़ो सफ़र जेको आहे उहो तइ कंदी रही। उन में हेठायूं मथायूं ईंदियूं रहियूं आहिनि, लायूं चाढ़ियूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर गुज़िरियल हिकु ॾहाके में सिंधी सकाफ़त में जेका तब्दीली आई आहे उहा इंतिहाई जेको आहे मुस्बत ॻाल्हि। असांजे माण्हुनि पंहिंजी सकाफ़त सां हिकिड़ी नऊं पंहिंजो जेको आहे उहो तालुक़ु कयो। ईअं त सिंध जी सकाफ़त हज़ारे सालनि ते ॿधल ऐं उहा हमेशह मुहज़ब रवायतुनि जी अमीन रही। सिंधी सकाफ़त जा सिंधी कल्चर जा जेके तरकीबी अंसर ऐं जुज़ा रहिया आहिनि